अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल जी तरफ़ खां तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, अॼु पाण 9 दर्जे जी सिंधी पढ़ंदासीं ऐं उन सिंधीअ जा जेको पहिरियों क्लास आहे उहो लफ़्ज़ ज़िदनि ते मुश्तमिल आहे। मूं उन सॼे किताब खे पढ़ियो ऐं उन में जेके बि लफ़्ज़ ज़िदा तक़रीबन 120-125 खां मथे आहिनि उन जो हिकिड़ो क्लास ठाहियो। इन लाइ जो मां सोचियो त हिकु क्लास में इहा तमामु इंफॉर्मेटिव ऐं कलेक्टिव नॉलेज थी वेंदी ऐं उन खां पोइ वाहिद जमा आहिनि, उन खां पोइ उहे आहिनि मुज़किर मोन्स आहिनि ऐं एक्सरसाइज़ उहे क्लासिस बि हल कया वेंदा। पर पहिरें अचूं था लफ़्ज़ ज़िदनि जे तरफ़। पहिरियों लफ़्ज़ आहे त नेकी, उन जो ज़िद आहे बदी। महिमान लफ़्ज़ उन जो आहे मेज़बान। हाणे मां सिर्फ़ु पढ़ंदी थी वञा लफ़्ज़ ज़िद होॾां ई तव्हां ज़ाहिर सम्झींदो। हर लफ़्ज़ में लफ़्ज़ ज़िद पढ़ण सां टाइम वेस्ट थिए थो न। भलाई, बुराई, नवां, पुराणा, सखी, मूज़ी, फ़तह, उन जो आहे शिकस्त, हीणनि, ॾाढनि, पस्ती, बुलंदी, सुलह, वेढ़, ठीकु आहे। पस्ती, बुलंदी, पाड़, थुड़, पाड़ जी चोटी, बल्कि चोटी बि थी सघे थो। सही, ग़लति, उस्ताद, शागिर्द, मर्द, औरत, बुलंदी, पस्ती या पस्ती बुलंदी। जेको बचे ज़ाहिर आहे जेको लफ़्ज़ आहे उन जो अपोज़िट आहे जेको, ऐं जॾहिं वरी उहो अपोज़िट वारो लफ़्ज़ में त अंडरस्टूड जी ॻाल्हि, उन जो अपोज़िट हू ॿियो थींदो। ख़ानगी, सरकारी, ज़िंदा, मुर्दा, आला, अदना, ठीकु आहे। आला जो मतिलबु माण्हू नीचो रखे त उहो ऊंचो नीचो न, ऊंच नीच। कुझु हिते थोरा अहिड़ा ट्रिकी लफ़्ज़ आहिनि, कुझु त जीअं हिकिड़ा सेट थियल आहिनि ऐं कुझु वरी थोरा इलाही डिफरेंट आहिनि जंहिंजे ख़्याल ई नथो वञे, त उहो थोरो अटेम्प्ट करणु महिल सोचे सम्झे करणु घुरिजे न। ख़्वाब, हक़ीक़त, हराम, हिलाल। उन खां पोइ आहे सुलह, वेढ़, मुखालफ़त, हिमायत, ठीकु आहे। सादी, ऊंची, मुख़्तसिर, तफ़सील, ग़रीब, अमीर, बातिल, हक़, कामयाब, नाकाम, निफ़ाक़, इत्तफ़ाक़, तनज़ुल, तरक़ी। अच्छा, ही काफ़ी दफ़ा प्रीवियस में ॾिठो वियो आहे। इन लाइ जो तरक़ी जो हर को सम्झंदो शायदि त नाकामी, पर तनज़ुल जो तरक़ी या तरक़ी जो तनज़ुल इहो थोरो इलाही डिफरेंट आहे। ॼण क्लियरली माइंड में कोन थो अचे जीअं ॿिया ईंदा आहिनि जेके आसान हूंदा आहिनि, त थोरो इन खे गौर सां उहो ॾिठो वञे त तनज़ुल, तरक़ी, गुण, अवगुण, गुण, अवगुण, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ वरी आहे त सेम अची थो वञे चोटी, उन जो थींदो थुड़, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ वरी आहे त ॾुख, सुख, कुंवार, घोट, हेठां ई, मथां ई, अॻे पोइ, ठीकु आहे। अॻिते पोइते, अॻिते हूंदो त पोइते थींदो, अॻे हूंदो त पोइ थींदो। अवल, आख़िर या आख़िर अवल, ग़लति, सही, होरियां, ॾाढा, मुस्तक़िल, आर्ज़ी, ठीकु आहे। परमानेंट, टेम्पररी, जेको परॾेही, ॾेह, जाइज़, नाजाइज़। उन खां पोइ आहे जनम, वफ़ात। जेकॾहिं ज़िंदगी हुजे हा त मौत, पर हीअ आहे जनम, वफ़ात, उचन, साधन, ठीकु आहे। सोढ़ो, वेकिरो, महांगो, सहांगो, सन्ही, थुल्ही, ठीकु आहे। थुल्ही सन्ही या सन्ही थुल्ही। उन खां पोइ सिधो, उन जो थींदो ऊंधो, ऐं हीउ सुबतो, उबतो। अच्छा, हिते ॿ आहिनि, ऐं सिधो उबतो मूंखां थोरो टाइप थी वियो आई थिंक, पर सिधो जो थींदो ऊंधो ऐं सुबतो जो थींदो उबतो, ठीकु आहे। ॿधी, इकी, परे, वेझो, चुस्त, सुस्त, हार, जीत, आबाद, ग़ैराबाद, माज़ी, हाल या मुस्तक़बिल, हल्को, ॻरो, असुल, नक़ल, आम, ख़ासि, सेम, साॻियो जेको। तरक़ी, तनज़ुल, अॻिते, पोइते। उन खां पोइ आहे थधी, कोसी, थोरो, घणो, भॻल, ठहियल, हाज़ुर, ग़ैर हाज़ुर, चङनि, बुरनि, न्याय, अन्याय, न्याय, ठीकु आहे। इंसाफ़, अन्याय, ज़ुल्म, चरियो, सियाणो, तकिड़ो, ढरो, वर, वनी, ज़ाल, मुड़ुसु, ठीकु आहे। पर हीअ आहे वर, वनी, सुखी, ॾुखी, पंहिंजाइप, पराइप, आसान, मुश्किल, जदीद, क़दीम, फ़र्श, अर्श, गोरन, कारन, आज़ादी, क़ैदी, रोशनी, ऊंदहि, सवेल, अवेल, सच जो, कूड़, पोयों, अॻियों या अॻियों पोयों, पोयों अॻियों, नसर, नज़म, इब्तिदाई, इंतिहाई, वसी जो थींदो कलील। खां पोइ आहे हाकिम। हाकिम मतिलबु महकूम, वसंदी
हाकिम जो ज़िद महकूम, वसंदीअ जो सुकंदी, ठीकु आहे। सबा झा अबा झा, जेकॾहिं सभा गा हुजे हा त थिए हा निभा गा, पर सबा झा त थींदो अबा झा। कुझु सिंधी लुग़त में अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जंहिंजो ज़िद ईअं थींदो आहे त उन्हनि जे अॻियां ॾियण सां उनजो ज़िद थी वेंदो आहे। औरते, परते, ऊंची, नीची, हथरादू, कुदरती, अमल, रद्द अमल, ठाहिण, ड्राहिण, तेज़, आहिस्ता। उन खां पोइ आहे इनकारी, मतिलबु इनकार, ठीकु आहे, इक़रार। त इनकारी, इक़रारी, ॾेह, परॾेह, राजा, राणी, ठीकु आहे। ऐं शहज़ादो थींदो त शहज़ादी थींदी, राजा जो वरी मथां वज़ीर या ग़ुलाम न थींदो, राजा, राणी, शहज़ादो, शहज़ादी, ठीकु आहे। फ़ना, ख़तमु मतिलबु बका, ऐं सरहो, ग़मगीन, जुड़ियल, रहियल, सॼण, वेरी। अच्छा, दोस्त हूंदो त दुश्मन, दोस्त, दुश्मन, सॼण, वेरी। ऐं उन खां पोइ आहे ख़िलाफ़, मवाफ़िक़, ओखी, सो। उन खां पोइ आहे त इंतिहाई, ठीकु आहे। इंतिहाई इब्तिदाई जीअं हूंदो आहे इब्तिदा, इंतिहा, त इंतिहाई, इब्तिदाई जो इंतिहाई थींदो हीणी, ॾाढी, ओखो, सोखो, ख़ूबियूं, ख़ामियूं, लाहियूं, चाढ़ियूं, सुस्त, चुस्त, सस्तो, महांगो, इनफ़रादी, इज्तिमाई, इनफ़रादी इंडिविजुअल हिकिड़ो, इज्तिमाई गॾियल, ठीकु आहे। इनफ़रादी, इज्तिमाई, ज़ाहिर, लिकियल, बातिन, इंसान, हैवान, नफ़े, नुक़सान। ही कुझु नाएं दर्जे जे मुकमल जेके लफ़्ज़ ज़िद किताब में नाएं दर्जे में मौजूदु मुकमल लफ़्ज़ ज़िद, वर्ड अपोज़िट। इंशाअल्लाह ताला वरी ईअं ई कंहिं ॿी कलेक्टिवली इंफॉर्मेशन सां गॾु हाज़िर थींदासीं। ऐं शबाना नवाज़ ऑफिशियल्स खे सब्सक्राइब न कयो आहे या नया आहियो त सब्सक्राइब कंदा, ऐं क्लास पर कीअं लॻो उन हवाले सां पंहिंजे कमेंट्स सां ज़रूरु आगाह कंदा। बेल आइकन जे बटन खे प्रेस करणु न विसारींदा त जीअं असांजे नवनि क्लास जे नोटिफिकेशन खां तव्हां आगाह थी सघो। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान।